गंबट ڀرسان ड्रिब ميھر शाह में जसकम कारकुननि पारां ثقافتي तकरीब कोठाई वई, जंहिं में इलाइक़े जे मुअज़्ज़िज़नि, उस्तादनि, साफ़िन तोड़े शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब में आयल महिमान खे सिंधी टोपी ऐं अजरकनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया। तकरीब में शामिल शागिर्दनि मुख़्तलिफ़ टेबलोज़ पेश करण सां गॾु क़ौमी गीतनि ते रक़्स करे धरती अमड़ सां मुहबत जो इज़हार कयो। इन मौक़े ते तकरीब में पीर सैयद सालिम मुंशा जिलानी ॿियनि साफ़िन सां ॻाल्हाईंदे धरतीअ सां मुहबत जो वचन वरितायो ऐं चयो त असीं सिंधी मीडिया जा शुक्रगुज़ार आहियूं, जिन असांखे ईद जो टियों ॾींहुं मल्हाइण लाइ ॾिनो आहे। मीडिया जा थोरा त हुजनि, हिकु ثقافت हिकु सिंध जो उन्हनि हिते हिकु तारीख़ी प्रोग्राम कयो ऐं दुनिया जे मुखालिफ़ क़ुवतुनि खे ॾिस, सिंध मुखालिफ़ क़ुवतुनि खे ॾिसो त सिंधी भाईचारे अमन प्यार कंदड़ माण्हू आहिनि, कंहिं बि धरतीअ जे मामले ते यकजा आहिनि ऐं पंहिंजी धरतीअ सां बेपनाह मोहबत कनि था। सिंध हिकु क़दीमी ऐं तारीख़ रखंदड़ क़ौम आहे। हे सिंधी ثقافت क़ौमूं जेके आहिनि पंहिंजी ثقافت सां सुञातियूं वेंदियूं आहिनि। हे सिंधी क़ौम में जेका इहो उत्साह पैदा थियो आहे पंहिंजी ثقافت खे उजागर करण जे वास्ते तमामु सुठी ॻाल्हि आहे ऐं तमामु असां सिंधी क़ौम ख़ुशि आहियूं। ثقافت जे मुनासिबत सां असां बि प्रोग्राम रखियो आहे। मुख़्तलिफ़ स्कूलनि खां ॿार कई आयल आहिनि ऐं असां जेको अॼु कोई प्रोग्राम पैगाम असां ॾींदासीं। सिंध जेका आहे अमन जी धरती रही आहे। सिंध के शाह लतीफ़ सुनतनि ऐं दरवेशनि जी धरती आहे। उनजो पैगाम जेको आहे सो पैगाम हक़ ऐं सच जो पैगाम आहे। तकरीब जे आख़िर में सिंध अमड़ जी ख़ुशहाली ऐं तरक़ीअ लाइ ख़ुसूसी दुआ पिणु घुरी वई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk